में गॾु हूंदे बि तो में मुंह में वरनि जी विथियूं छो आहिनि? अलाए केतिरियूं आयूं ऐं हली वियूं। मूंखे अहिड़ी का औरत नज़र आई जंहिंजे वजूद में पाकिज़गी हुजे, जंहिंजे रूह में सच्चाई हुजे। वकार साहब, ही मुंहिंजी वाइफ आहे रूबी ऐं ही असांजा मोहतरम कुर्बान साहब ऐं उन सां गॾु मोहतरमा ज़ीनत आहे। जॾहिं खां सरकार ज़ीनत खे ॾिठो आहे उन ॾींहं खां उन जी बेफ़िक्री में फना थी वियो आहे। मां वाक़ई तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर करणु चाहियां थो, पर कंहिं मुनासिब वक़्त ते। वकार साहब, मां हर वक़्तु हाज़िर आहियां। मूंखे ख़ुशी थींदी त मां तव्हांजे को कमु अची सघां ऐं जंहिं वक़्तु मुनासिबु सम्झो तव्हां मूंसां मशवरो करे था सघो। ज़ीनत, तूं शुक्र कर जो कुर्बान साहब जे करे सभु तुंहिंजी इज़त था कनि। कुर्बान साहब जहिड़े तमाशबीन जे लाइ तूं का बि अहमियत नथी रखी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।